शाह जे खोखर महला में शादीअ जी तक़रीब उन वक़्ति मातम में तब्दील थी वई जॾहिं रुख़सतीअ जे वक़्ति ड्रामाई अंदाज़ में कुंवार खे अगवा कयो वियो। निकाह खां पोइ कुंवार सायरा सहतो घोटे तन ॾांहुं रुख़सत थियण वारी हुई त ओचितो कुंवार जा चाचा ऐं मामा हथियारबंदनि सां गॾु ज़ाहिर थिया ऐं कुंवार खे अगवा करे हलिया विया। दुहिल दमामनि जे शोर में चाचनि ऐं मामनि हथां अगवा थियल कुंवार सायरा जो हिकु वीडियो बयान बि साम्हूं आयो आहे, जंहिंमें हूअ ॿुधाए रही आहे त हुन वालदेन ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां अशफाक सहतो सां निकाह कयो आहे। खेसि संदसि चाचनि ऐं मामनि अगवा करे क़ैद कयो आहे। कुंवार वाॻियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त खेसि क़ैद मां आज़ादु करायो वञे। मां निकाह कयो आहे। मुंहिंजे पीउ मुंहिंजी ख़ुशीअ सां मुंहिंजो निकाह इशफाक सहतो सां करायो आहे, पर मुंहिंजी फैमिलीअ जा कुझु माण्हू मूंखे घर में क़ैद करे वेठा आहिनि। मूंखे ॿाहिरि निकिरणु न पिया ॾियनि। महिरबानी करे मूंखे हितां कढियो वञे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। मुंहिंजे ख़ानदानी माण्हू मूंखे घर में क़ैद करे वेठा आहिनि, जंहिंमें मुंहिंजा चाचा मुश्ताक, अकबर सहतो ऐं हाफ़िज़ रफ़ीक़ जो पुटु शाहिद, चाचा मुश्ताक जा पुटु काशिफ हसन ऐं चाचा अकबर जा पुटु ख़ालिद मूंखे हितां निकिरणु न पिया ॾियनि। मुंहिंजे पीउ खे बि घर में क़ैद करे रखियो अथनि, मूंखे बि घर में क़ैद करे रखियो अथनि। महिरबानी करे मूंखे हितां कढियो वञे। अगवा थियल कुंवार जे पीउ अब्दुल रशीद सहतो जे फरियाद ते संदसि सालनि ऐं भाइरनि नियाज़, रियाज़ ऐं नज़ीर सहतो समेत 12 ॼणनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। अगवा थियल कुंवार जे घोट अशफाक सहतो चयो त मुंहिंजी कुंवार खे अगवा करे अणॼातल हंधि क़ैद कयो वियो आहे। खेसि फौरी तौर बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पुलिस जो चवणु आहे त कुंवार जे बाज़ियाबी लाइ कोशिशूं जारी आहिनि। जल्द कुंवार खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।